नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे भिटशा में ख़बर ॾींदा हलूं त भिटशा में दुल्हन ऐं सरनाइन वारा लॉकडाउन सां सख़्त परेशान। हुकूमत खे मदद जी अपील है। हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जी नगरी भिटशा में दुल्हन ऐं सरनाइन वारा लॉकडाउन सबबि गुज़िरियल 3 महीने खां बेरोज़गार बणियल आहिनि। इन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भिटशा में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर मोहम्मद जुमन चौहान पंहिंजी रिपोर्ट में। जी बिल्कुल, असां हिन वक्त हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई ते मौजूद आहियूं, जिथे पूरी दुनिया कोरोना वायरस जे सबबि 3 महीना जेके थिया आहिनि उन में मुतासिर थिया आहिनि माण्हू। हिते भिटाई सरकार ते जेके धमाली फ़क़ीर आहिनि, जेके ख़ुशियुनि में जेके पंहिंजो शादियुनि में जेके धूल वॼाईंदड़ फ़क़ीर आहिनि, मंगराड़ फ़क़ीर, उहे हिन वक़्तु मूंसां गॾु मौजूद आहिनि। 3 महीननि में जेको आहे हू केतिरा मुतासिर थिया आहिनि, अचो त उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करी वधीक उन्हनि जो छा चवणु आहे। असांजो मुतालबो इहो आहे त असां 3 महीननि खां वठी बेरोज़गार ते वेठा आहियूं। का असांजी रोज़ी इहा ई आहे। जंहिंमें सरकार लतीफ़ जा जेको दरगाह आहे सा बंदि आहे, शादियूं बंदि आहिनि। हिते सरकार ते पांधेड़ू लतीफ़ सरकार जा ईंदा आहिनि, उहे सुखाऊं खणी ईंदा आहिनि, उहे असीं उन्हनि जो भिट धणी आसियूं पुॼाईंदो आहे, असांखे सॾींदा आहिनि, असीं पंहिंजे बचनि जी रोज़ी कंदा आहियूं। अॼु माना 3 महीननि खां वठी जेको दरगाह बि बंदि लॻी पई आहे, असां बि उते क़ाबू थिया पिया आहियूं। असांजे बचनि जी रोज़ी न आहे ऐं उन खां पोइ असांखे कंहिं बि संभाल गवर्नमेंट न लधी आहे त फ़क़ीरनि जो को कुझु को करियूं, कंहिं बि असांजी सार संभाल न लधी आहे। असां वज़ीर आला खे चऊं था त असां फ़क़ीरनि जे लाइ जेको आहे सो पहिरीं त दरगाह सरकार लतीफ़ भई खोली वञे, उन खां पोइ ही जेके शादियूं मुरादियूं ग़रीब वीचारा आसाऊ वेसाऊ जेके आहिनि पंहिंजे बचनि जूं ख़ुशियूं कंदा, मोकल मिलंदी उन्हनि खे त असांजे बचनि जी बि रोज़ी थींदी। ऐं असीं जेको बि वज़ीर आला सिंध खे अपील था करियूं, सरकार असीं दुआऊं कंदासीं, फ़क़ीर आहियूं भिटाई जा, दुआऊं कंदासीं त हीअ जेके असांजा मुतालबा आहिनि ऐं असांखे न वज़ीफ़ो थो मिले, न को कुझु को कंहिं बि असांजी सार संभाल न लधी आहे हिन टाइम ताणी। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। भिटशा असीं काफ़ी फ़क़ीर आहियूं, सो असांजी रोज़ी इहा ई रोज़ी आहे, ॿियो असांजो रोज़गार को बि कोन्हे। ऐं असीं साईं मुराद अली शाह, साईं सरदार अली शाह खे अपील था करियूं, साईं असांजी मंगणार जेके आहिनि फ़क़ीरनि जेके असांजा बेरोज़गार आहिनि उन्हनि जी साराह कई वञे। ऐं सरकार लतीफ़ सरकार जी जेकी दरगाह आहे उहा बंदि पई आहे। असांजी रोज़ी बि उन सां मनसूफ़ आहे। जेके पांधेड़ा अचनि था, पंहिंजूं ॼञूं वठो था, बासूं वठो था, घोट वठो था अचनि त फ़क़ीरनि खे सॾु कंदा आहिनि, असांजी रोज़ी बि उन में थींदी आहे, असांजे बचनि जी रोज़ी बि उन्हनि में आहे। त असीं अपील था करियूं त असां मंगणार नारो जेको पहिरीं सिलसिलो हलियो पिए, असां शादियूं जेके आहिनि उहे शादियूं खोलियूं वञनि। ऐं असांजे जेके भिटशा जा जेके आहिनि उनजी का बि गवर्नमेंट असांजी साराह न लधी आहे। असीं साईं सरदार अली शाह खे ऐं साईं मुराद अली शाह खे असीं अपील था करियूं त महिरबानी करे असां भिटशा जा जेके फ़क़ीर मंगणार फ़क़ीर जेके भिटशा जा आहिनि, धमाली फ़क़ीर आहिनि, उन्हनि जी असांजी साराह कई वञे त उन्हनि खे वज़ीफ़ो मुक़ररु कयो वञे। असांजो कारोबार इहो ई आहे, ॻाइण वॼाइण जो आहे, ॿियो न को असांजे ॿनी आहे, न को ॿारो आहे। असीं ग़रीब मिसकिन इन ते ई असांजा बचा पालियूं पियासीं ऐं असांजा अबा ॾाॾा जेके मरी विया उहे इन्हनि में वॼाइण में ई मरी विया आहिनि। ऐं असांजो गुज़र सफ़र जेको आहे ॻाइण वॼाइण राज्य ते शादियुनि ते आहे, दरगाहुनि ते आहे, धमाल वॼाईंदा हुआसीं। ॿियो जेके पांधेड़ा ईंदा आहिनि उन्हनि जी सुखाऊं वुखाऊं थींदियूं आहिनि त असीं उन्हनि सां जेको 5 रुपया असांजी रोज़ी ठही वेंदी। असीं बि दुआऊं कंदासीं, असांजा बचा बि उन्हनि खे दुआऊं कंदा हुआ। ऐं जेको शहर में जेके शादियूं वादियूं थींदियूं हुयूं त उन जे हिसाब सां असांखे सॾु कंदा हुआ त असीं उनजी रोज़ी कंदा हुआसीं। ॿी न को असांजो को ॿनी आहे, न को ॿारो आहे, असांजो कारोबार इहो ई आहे। हिन वक़्तु तव्हांजो कारोबार पोइ कीअं पियो हले, केतिरो मुतासिर थिया हो लॉकडाउन जे करे? असांजो कारोबार को बि कोन्हे। असीं 3 महीना जीअं लॉकडाउन चालू थियो आहे असीं माना पंहिंजे घर वेठा आहियूं बसि। हुकूमत जो मदद कोन मिली आहे। साईं असीं अपील था करियूं मुराद अली शाह खे, सरदार अली शाह खे त असांखे दरगाह खे पहिरीं खोले वञे त असांजी रोज़ी चालू थी वञे ऐं असांखे को जेको फंड मिले, को वज़ीफ़ो को मिली वञे उन तरफ़ां, उहा हुनजी महिरबानी थींदी। रोज़गार जेको 3 महीननि खां वठी गुज़र सफ़र सॼो बंदि आहे। शादियूं वग़ैरह दरगाहूं बंदि थी वियूं, शादियूं बंदि थी वियूं। ॿाहिराणनि में जेके थोरा घणा कम थींदा शादियुनि वग़ैरह जा उहे बि बंदि थी विया। ऐं 3 महीननि खां वठी जेको ईअं ई वेठा आहियूं। हूअं त दरगाह जो लंगर बि हलंदो उहो वठी खाईंदा हुआसीं, हाणे दरगाहूं बि बंदि थी वियूं आहिनि। बचनि जो गुज़र सफ़र असांजो जेको इहो शादियुनि ते हूंदो उहो बंदि थी वियो आहे। ऐं हुकूमत खे इहा ई अपील आहे त असांजी माली मदद जेके वज़ीफ़ा या फंड को उहो असां को मंज़ूरु थी वञे।
जी बिल्कुलु अवां हिननि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं इन्हनि जो चवणु आहे 3 महीननि खां वठी असां मुतासिर थियल आहियूं कंहिं बि जेको आहे हुकूमत का बि जेका आहे वायर न कई आहे असां 3 महीननि खां वठी जेके फ़ाका कशी कटण ते मजबूर आहियूं हिननि जो मुतालबो आहे सिंध हुकूमत खां या दरगाहूं शादियूं तक़रीबूं खोलियूं वञनि जीअं हीअ पंहिंजो गुज़र सफ़र करे सघनि ॿिए पासे हिननि जो इहो बि मुतालबो आहे सिंध हुकूमत ॿियनि खे जेके वज़ीफ़ा ॾिना आहिनि हिननि जो इहो मुतालबो आहे त असांखे बि जेके फंड्स या वज़ीफ़ा ॾिना वञनि जीअं असांजा जेके बचड़ा आहिनि उहे फ़ाका कशी खां बची सघनि कैमरामैन अख़्तियार उदासी सां गॾु मोहम्मद जुमन चवाण अवामी न्यूज़ भिटशा वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।